अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी आबादकार वीडियोज़ यूट्यूब चैनल सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो बकाउन बोज़दार। दोस्तों मौजूदु आहियूं ज़मींदार आदम ख़ान बोज़दार जे ज़मीन ते, इन साॻी स्पॉट ते 5 डिसंबर 2021 ते कायल TD1 कणक तव्हांजे साम्हूं आहे। हिन ते ॿियो जेको वीडियो मुंहिंजो ठहियलु आहे जेको 20 जनवरी 2022 ते, अञा इन खां अलावा टियों वीडियो ठहियलु आहे 12 फरवरी 2022 ते। ॿिन्ही वीडियोज़ चैनल ते अपलोड थियल आहिनि। उन्हनि जो लिंक जेको आहे मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि उन वीडियोज़ जा ॿिन्ही जा। उन्हनि जो पोज़ीशन ॾिसो। अॼु जेको आहे वरी मौजूदु आहियूं 9 मार्च 2022 ते साॻी ज़मीन ते साॻे स्पॉट ते उन जाइ ते बीठा आहियूं। कणक जो पोज़ीशन ॾिसो। माशाल्लाह तमामु बहितरीनु। ताज़ो बरसाति थियो तंहिंजे करे कुझु नुक़सान बि थियो आहे, कणिक किरी पई आहे। तमामु बहितरीनु पोज़ीशन में आहे। हिन साॻी ज़मीन ते साॻी स्पॉट ते ठहियल 2 वीडियोज़ उन्हनि जो डिस्क्रिप्शन में मां लिंक ॾेई छॾियां थो। कणक जी पोज़ीशन तमामु बहितरीनु आहे। इंशाअल्लाह तक़रीबन 20-25 ॾींहंनि में इंशाअल्लाह तयारु थी वेंदो। आदम ख़ान पाण बि मौजूदु आहे पंहिंजे ॿकरियुनि सां गॾु। पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा, महिरबानी।